बस साहब बस मस मस मुड़स दे पानी विझी उनखे होश में आदो थो तू वरी डंडो खणी शुरू थियो है। तू चुप रहो जमादार, मूंखे हिन खां अॼु ई सची कराइणी आहे। साहब भाग्यन भला हिन खे उपट मारण लाइ चयो छा या उपट मारण लाइ टेलीफोन कयो हो साहब खे? ख़ुदा ख़ैर करे जेकॾहिं मुड़ुस मरी पियो न त असां सभई टंगिया बीठा हूंदासीं। न चईंसि बुढ़ा खान, भले सूबेदार पंहिंजी हसरत पूरी करे। तूं मथां तोखे इहा का उम्मीद हुजे त मां इहा चोरी फबाईंदुसि? भलो हिन में अथई त सची कर त मेयूं किथे आहिनि। हल सूबेदार, भला जा एॾा इलाज मिंठू करी थो त पोइ ॾातूअ जा हथ पेर खोले इज़त सां कुर्सीअ ते वेहार त पोइ ॿुधाए सभु कुझु। अरे तू छा थो सम्झी मां तोखे इलाज कयां थो? मेयूं मञ या मरण लाइ तयार थी। ॾाढो को चरियो आई सूबेदार। मां तोखे मुड़ुस मारण कोन ॾींदुसि। कानून बि का शइ आहे, चालान करणो थिए त करे छॾीसि। बाक़ी सच थो चवे, चरियो ई चरियो। जमादार हाणे तूं मूंखे कानून सेखारींदे? साहब इन फूल ऐं फीत जे फ़र्क़ सां तव्हां खां 17 साल सीनियर आहियां। तव्हांखे त FIR दाख़िल करणु कोन ईंदी आहे। बुढ़ा खान, डंडो ॾे साहब खे त भले मारे ऐं मारे मंझराए मूंखां मियूं न पाणी कया अथई न पाणी करे त वरी ॾातू ॾो न पासींदुसि। तूं जो ॾाढो बि दो बासी दो ॾाॾे खे ॾिठो वेंदो, हेॾा पोटे ताईं त पुॼ। परे थी जमादार, हाणे वेझो न अचिजां। मां हाणे वेझो न ईंदुसि वॾा। तोखे जीअं खपे तीअं मारीसि, उफट मारे छॾीसि, तोखे खून माफ़ आहे। ॿुधाए दातू ॿुधाए, न त मारे मञाईंदो साईं। बुढ़ा खान, पाणी जो गिलास भरे रख। साहब मारे मारे जॾहिं थकिजी पए न तॾहिं पाणी पियारजांसि। इन जो मतिलबु आहे त तूं मार सां न मञींदे। चयो मां न त ॾातूअ जा हथ पेर खोले इज़त सां कुर्सीअ ते वेहार ऐं पोइ पुछ। जमादार हथ खोले ॿाहिरि अचिजेसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।